सुप्रीम कोर्ट में सर्वेलियंस मिलिट्री ट्रायल ख़िलाफ़ दरख्वास्तन ते ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस सुमरता बंदयाल जी सरबराही में नव रुकनी लार्जर बेंच दरख्वास्तन ते ॿुधणी कंदी। बेंच पे नामज़द चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा, जस्टिस सरदार तारिक मसूद, जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस याया अफरीदी, जस्टिस मुज़ाहिर नकवी ऐं जस्टिस आयशा मलिक शामिल। गुज़िरियल 4 सालनि दौरान सी पैक ते कमु न थियो हो। चीन सां न्यूक्लियर पावर प्लांट मुआहदे ज़रिए सस्ती बिजली पैदा थींदी। सियारे जी मौसम में पिन बिजली जी पैदावार घटिजी वेंदी आहे। चीनी कंपनी पाकिस्तान में $3.5 अरब जी सीड़पकारी कंदी। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जूं गुजरावाला में मीडिया सां ॻाल्हियूं। पीटीआई चेयरमैन 9 मई सानहे जो मास्टर माइंड आहे। मिलिट्री कोर्ट्स में फ़ौजी ठिकाणनि ते हमलनि जो ट्रायल थी रहियो आहे। 9 मई वाक़िअनि में मुलवस जवाबदारनि खे अहिड़ी सज़ा मिलणु घुरिजे त जीअं ॿीहर अहिड़ा वाक़िआ पेश न अचनि। इतलात पाई वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो बयानु। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जेकबाबाद वेझो ॻोठ सरदार आदम ख़ान पंवर पहुतो। वॾे वज़ीर मीर सरदार मंज़ूर पंवर जे लाॾाणे ते संदसि पुटनि सां उज़रख़्वाही कई। सैयद मुराद अली शाह चवे थो मीर मंज़ूर पंवर जे विछोड़े जो ख़ाल कॾहिं बि भरिजी न सघंदो। मीर मंज़ूर पंवर जो लाॾाणो सिंध वासियुनि जो वॾो नुक़सानु आहे। उमेद आहे त मीर मंज़ूर ख़ान पंवर जा पुट संदसि नक्श कदम ते हली संदसि नालो रोशन कंदा। सिंध में अमन अमान जी सूरत हाल अॻु खां बहितर आहे। कुझु ज़िलनि में अमन अमान जो मसइलो आहे। वॾे वज़ीर सां सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण मुकेश कुमार चावला, एजाज़ हुसैन जखराणी, ज्ञानचंद इसराणी, मंज़ूर वसाण ऐं ॿिया अॻवान पिणु गॾु हुआ। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। कराची जे मेयर शहर जे रोडनि ते सफ़ाई वारे कमनि जो जाइज़ो वरितो। मुर्तज़ा वहाब चवे थो सिंध सॉलिड वेस्ट जूं टीमूं सफ़ाई जे कम में रुधल ॾिठियूं। मुख़्तलिफ़ हंधनि ते मुलाज़िमनि खे सफ़ाई जे कम में मसरूफ़ ॾिठो। असांखे महिनत ऐं दिलि सां शहर जी ख़िदमत करणी आहे। मौसमियात खाते पारां सॼे मुल्क में 24 जून ताईं शदीद गर्मी जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त पंजाब, इस्लामाबाद, केपी, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में ॾींहं जे वक़्तु गर्मी पद 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। जाफराबाद वेझो हथियार बंदनि जी घर ते फायरिंग, 2 औरतूं क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। गढ़ी रहमान में हथियार बंदनि फज़ल मक्सी जे घर में घिड़ी फायरिंग कई। फायरिंग में 2 औरतूं मारिजी वयूं, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जवाबदार वाक़े वारे हंधा फ़रार। कंदकोट जी सब्जी मंडी में हथियार बंदनि जी फायरिंग, गोलियूं लॻण सबबि दिलमुराद महर मारिजी वियो। पुलिस मौजिब वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो आहे। मियां साहब वेझो बि ॻोठ दीनपुर में मारफाणी ऐं भया बिरादरी विच में पुराणे तकरार तां जहिड़ो फायरिंग सबबि नौजवान मारिजी वियो। मारिजी वियल नौजवान जी सुञाण साहिब ख़ान भयो तौर थी। मक़सूदो रिंद वेझो ॻोठ अहमद ख़ान छुटो में 18 सालनि जो यासीन छुटो कुहाड़ियुनि जा वार लॻण सबबि क़तल। वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। फरीदाबाद भरिसां ॻोठ गड़तल में 25 सालनि जो मीर मुर्तज़ा हथियार बंदनि जी फायरिंग में मुबैना क़तल। काठियूं करे ट्रैक्टर ते वापसि ईंदड़ नौजवान खे फायरिंग में क़तल कयो वियो आहे। मिराणी बिरादरी जे माण्हुनि नौजवान खे क़तल कयो आहे। वारसनि जो इल्ज़ाम। इहो बावड़ो वेझो फ्लोर मिल में कमु कंदड़ मज़दूर कम दौरान मिल जी मथी मंज़िल तां हेठि किरी फौत थी वियो। बोरियत जो मड़ घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। पुलिस मौजिब वाक़े बाबति जांच जारी आहे।